कराची सब्जी मंडी जेका एशिया जी सब खां वॾी मंडी आहे। 100 एकड़नि खां वधीक एराज़ी ते ॿधल हिन सब्जी मंडी जे मुख्य रोड रस्तनि ते माफ़िया जा कब्ज़ा थियल आहिनि। सब्जी मंडी में लगभग 5000 का वधिक दुकान कायम करे वेठल दुकानदारनि मार्केट कमेटी के मसवाड़ जी मद में त कुछ कोन ॾियनि था, पर उन्हनि दुकाननि जे अॻियां लखें रुपया पगड़ी वठी मुख़्तलिफ़ माण्हुनि खे कब्ज़नि जी इजाज़त ॾेई छॾनि था, जंहिं सबबि न रुॻो भाॼियूं खणी ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुतासिर थी रही आहे, पर शहर जे कुंड कुर्छ मां ख़रीदारी लाइ ईंदड़ दुकानदारनि ऐं भरपासे जे अवाम खे बि वॾी परेशानी जो मुंहुं ॾिसणो पवे थो। अवामी शिकायतुनि खे नज़र में रखंदे प्रोग्राम माफिया राज जी टीम मार्केट कमेटी के चीफ इंस्पेक्टर रहमानी बलोच, इंस्पेक्टर रजब सुमरो ऐं तूफेल अहमद शेख समेत ॿियनि ऑफिसरनि खे साण करे सब्जी मंडी अंदर मुख़्तलिफ़ हंधनि ते कब्ज़ा जमाए वेठल माफिया जो रुख कयो। जी नाज़रीन, प्रोग्राम माफिया राज में खुश आमदीद। आऊं आहियां अवां जो होस्ट राजा असगर सुमरो। नाज़रीन, हिन वक़्तु रात जा 2 थियनि था पिया ऐं असीं मौजूद आहियूं सब्जी मंडी में। सब्जी मंडी में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं माफिया जेको आहे हिन टाइम सख़्ती सां पंहिंजा किला जर में मज़बूत करे रहियूं आहिनि। हिन टाइम जेको आहे त जेके दुकानदार हुजनि या उन्हनि जे ॿाहिरों जेके ठेला हणी वेठा आहिनि, उनखां अलावा बि जेको आहे सिंध खां अलावा बि बल्कि पाकिस्तान खां अलावा बि जेके ॿाहिरां बि आहिनि उन्हनि जा बि किला जेको हिन टाइम जर में स्पेशली सब्जी मंडी में मुख़्तलिफ़ क़िस्म जा वापार हिते थींदा रहनि था पिया। इन हवाले सां जेको आहे त मार्केट कमेटी जी पूरी टीम असां सां मौजूदु आहे, उन्हनि जा ऑफिसर असां सां मौजूदु आहिनि। इन माफिया ख़िलाफ़ु जेको आहे त अॼु हिकु ग्रांड ऑपरेशन करे वञनि था पिया। माफिया राज जी टीम सां गॾु जेको आहे त असां हिननि खां पुछा कंदासीं त इन ऑपरेशन मुतालिक़ जेको हिननि खां वधीक डिटेल वठंदासीं। असां सां गॾु चीफ इंस्पेक्टर मौजूदु आहे मुबारक रहमानी साहब। क्या कार्रवाई करना चाह रहे हैं आप और क्या मामला चल रहे हैं अंदर? जी सर, हमारे पास मार्केट कमेटी कराची के हवाले से काफ़ी कंप्लेंट्स आए थे, जो है बल्कि दुकानदारों के भी आए थे, कुछ ट्रेडर्स के भी आए थे, ग्रोवर्स के भी आए थे। तो उस हवाले से हमारे चेयरमैन जो है अली अहमद जोकियो साहब ने हुक्म दिया था हमें कि मंडी में जो है जाके आप ऑपरेशन कर लो। ऑपरेशन क्या ऑपरेशन ऑनेस्टली होनी चाहिए, यानी कोई ट्रेडर्स हो चाहे कोई भी हो, उसके ख़िलाफ़ मुकम्मल सही मानों में गैर जानबदार ऑपरेशन करो। उसी हवाले से तकरीबन हम 2 दिन से ये मसरूफ़ है समझ में। रोज़ाना डेली बेसिस पर हम बंदे उठा के ला रहे हैं, लाकअप भी कर रहे हैं, उनको वार्निंग्स भी दे रहे हैं फ़िलहाल। तो वार्निंग्स के बाद जो मज़ीद चेयरमैन साहब के जो इंस्ट्रक्शन होंगे इंशाल्लाह उस पर मुकम्मल अमल करेंगे। जी नाज़रीन, बेसिकली ऑपरेशन आहे हद दख़लनि जे ख़िलाफ़ु जेको कब्ज़ा माफिया सरगर्म आहिनि हिन टाइम जेको आहे सब्जी मंडी में उन्हनि जे ख़िलाफ़ु आहे। असां सां गॾु इंस्पेक्टर पंहिंजो तूफेल अहमद शेख साहब मौजूदु आहिनि। शेख साहब, ॿुधाइजो त हे जेके तव्हां खणी अचो था पिया, जंहिंखे तव्हां लॉकअप करायो था पिया, फर्दर उन्हनि जे ख़िलाफ़ु छा कार्रवाई थिए थी? तव्हांजो पेपर वर्क छा आहे? ऐं ॿुधण में ईअं बि अचे थो पियो त वापसी अची पंहिंजो वरी बि पंहिंजो कारोबार कनि। दरअसल इहो आहे त हे हद दख़लियूं जेके आहिनि, सो इहे दुकान वारा जेके आहिनि इन्हनि जेको आहे सो मसवाड़ ते इन्हनि खे ॾिनियूं आहिनि दुकानूं पंहिंजूं। अगरि जेका आहे सो उहा मसवाड़ ते ॾेई करे जेको आहे सो हद दख़लियूं करायूं आहिनि। जेके फुटपाथ ते रोड ते जेको आहे सो कब्ज़ो करे वेठा आहिनि, हुननि खे असां वठी अचूंसि था पुलिस सां गॾु करे, ऐं उन खां पोइ जेको आहे सो हिननि खे वान था कयूंसि। उहे जेको मसवाड़ ॾियनि था उहा जेका आहे सो न ॾियनि। हुजणु ईअं खपे जेके दुकान वारा पाण आहिनि, जिन खे दुकान मार्केट कमेटी अलाट करे ॾिनो आहे, त उहे पाण जेको आहे सो पंहिंजो बिज़नेस कनि, न कि हू पंहिंजो मसवाड़ी विहारे करे जेको आहे सो इहो शहरनि खे बि जेको आहे सो इहो पंहिंजो जेको आहे सो उन्हनि खे बि पंहिंजे हक़ सां महरूम था रखनि। हितां जेको आहे सो भाॼी फ्रूट जो जेको आहे सो अघु बि वधे थो। मेन शइ आहे इहो, हितां अघु बि वधे थो। ठीकु आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे हद दख़लनि जे लाइ जेको आहे सो घणी जाखोड़ कयूं था असां। पोएं हफ़्ते मीटिंग बि थी, चेयरमैन साहब पंहिंजो जेको आहे सो पूरे पैनल जी मीटिंग घुराए करे उन में जेको आहे सो इहा ई यूनियंस जेके हिते आहिनि, हिते जेको आहे सो उन्हनि जे तरफ़ां बि काफ़ी कंप्लेंट्सूं आयूं त हितां जो जेको आहे सो माहौल बि ख़राबु आहे, लाइन आर्डर जो मसइलो बि आहे पैदा थिए थो, ऐं ॿियो वरी जेको आहे सो हद दख़लनि जे लाइ, ऐं ॿियो वरी रोड ते रश आहे। बेसिकली इहा आहे मंडी होलसेल, पर हिते कमु जेको आहे सो रिटेल में बि थिए पियो, हुनखे बि रोकणु आहे। रिटेल में भी मंडी में जो हिन टाइम कम हली रहियो आहे। असां सां गॾु जेको आहे त इंस्पेक्टर साहब मौजूदु आहिनि, रजब अली सुमरो साहब मौजूदु आहे। मोहतरम, जेके दुकान आहिनि ॿुधण में ईअं थो अचे त 20 सालनि खां वठी उन्हनि रेंट बि पे न कयो आहे। तव्हांजे लॉ मुताबिक़ उन्हनि लाइ तव्हां कहिड़ियूं कार्रवाई करे सघो? असां हिननि खे नोटिसिस वग़ैरह ॾियूं पिया था कि अचो कारोबार करिणो आहे तव्हांखे त तव्हां ॾियो, लेकिन हुते लैंड माफिया एतिरी आहे कि अगरि असां उन्हनि खे पेपर्स लाइ चऊं था त अची रोड ब्लॉक था करनि, हंगामो करनि था। अक्सर इलाही वॾी माफिया हिते जेके असांजो अलाटी आहिनि उन्हनि खे जनून असां ॾियण जी कोशिशि कयूं था, स्टे वठी वेही था रहनि, कोर्टनि में हली था वञनि, रोड ब्लॉक्स था करनि।
जंहिंजे करे असां ॾाढो साहब असांजी ॾाढी कोशिशि कई आहे अहमद अली योगी साहब के उन्हनि खे नोटिस असां ॾिना आहिनि, उन्हनि 1 इंचिस वधाया आहिनि, उन्हनि वटि जेन्युइन अलाटियूं न आहिनि, जाली अलाटियूं ठाहे करे उहे वेठा आहिनि, जंहिंजे करे असां एक्शन कयूं पिया था। जो असांखे उतो फर्दर ऑर्डर अचे थो ऑफिस जी तरफ़ उहो असां ख़ाली करायूं पिया। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो था पिया त सरकारी अमलदार पाण ई चवनि था त माफ़िया एतिरो सख़्तु पंहिंजो मज़बूत थी चुकी आहे। टाइम चेयरमैन जे नोटिसिस खे बि उहो नथा लिखनि। वधीक हिननि सां गॾु हलूं था पिया त मार्केट कमेटी जी टीम ते कहिड़ियूं कार्रवाई करे थी उहे बि कोशिशि कंदासीं तव्हांजे साम्हूं ॾेखारींदासीं। अचो असां सां गॾु त ॾिसो कहिड़ी कार्रवाई हलनि थी। माफिया राज जी टीम जॾहिं सब्जी मंडी कराची में दाख़िल थी त रोडनि रस्तनि जी हालत ॾिसी हैरत थी त सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा माफिया कंहिं जे ॾड ते या वरी कंहिं जी इजाज़त सां कब्ज़ा करे रहिया आहिनि। मार्केट कमेटी जे ऑफिसरनि मूजिबि कब्ज़ा जमाए वेठल धुरियुनि पारां कब्ज़ा ख़ाली कराइण वारनि कोशिशनि जी लगातार मुज़ाहमत थी रही आहे, जंहिं सबबि हुननि माफिया राज जी टीम सां गॾु कमु करणु ज़रूरी सम्झो। सब्जी मंडी में कब्ज़ा माफिया ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान जेके कब्ज़ागीर मुज़ाहमत करे रहिया हुआ उहे कैमरा खे ॾिसी या त कारोबार बंदि करे खिसकी रहिया हुआ ऐं या वरी आर्ज़ी तौर कब्ज़ा ख़तमु करे पंहिंजो सामान दुकाननि अंदरि मुंतक़िल करे रहिया हुआ। जीअं त नाज़रीन, प्रोग्राम जेको आहे असांजो धरती टीवी पारां जेको माफिया राज प्रोग्राम आहे, असां सां गॾु हिते सब्जी मंडी में जेके इंतिज़ामिया बि मौजूदु आहे, इन सां गॾु जेको असां विज़िट कयोसीं ऐं कार्रवाई कईसीं त हीअ रोड जेके आहिनि बिल्कुलु तव्हां ॾिसी रहिया हो त खुली विया आहिनि ऐं जेके हद दख़लियूं हुननि हटाए छॾियूं आहिनि। ठीकु आहे, लेकिन इन्हनि खां वधीक पुछंदासीं त हीअ अमल इन्हनि जो केसिताणी हूंदो ऐं इन खां वधीक इहो बि पुछंदासीं त अव्हांजो छा चवणु आहे। जी, असांजो इहो ई चवणु आहे इन्हनि खे त पंहिंजे दुकान जो जेको आहे सो उन जे हद जे अंदरि माल लॻायोसि ऐं उन में ई रही करे पंहिंजो बिज़नेस कयो। छो जो जेको आहे सो तव्हां रोड ते माल रखी जेको आहे सो इहो विकिरो कंदो त इहो बि जेको आहे सो नाजाइज़ आहे। माशाअल्लाह इहे सभु दीनदार माण्हू आहिनि ऐं इहे शइ सम्झनि बि अथा त रोड ते वेही करे बि विकिणणु माल इहो बि हराम आहे। त इहा कमाई बि जेकॾहिं असां पंहिंजे बचनि खे खारायूंसि था इहो बि हराम आहे। इहा शइ माशाअल्लाह इन्हनि सभिनि खे ख़बर बि आहे, सम्झ में बि अचे थी, अचण बि खपेव। ऐं हींअर जेको आहे सो इहो रोड जेकॾहिं क्लियर बि आहे त हीअ जेको आहे सो हिकु त मीडिया जे करे बि जेको आहे माण्हुनि कुझु खणी वरितो पंहिंजो सामान, ऐं ॿियो वरी जेको आहे सो इहो असांजी रूटीन आहे या रोज़ जी प्रैक्टिस आहे। पर बाद में जेकॾहिं कलाक ॿिनि खां पोइ ईंदो तव्हां साॻियो ई रोड असांखे इनशाला इहो अहिड़ो ई मिलंदो। छो जो इहे पाण पंहिंजो जेको आहे सो गिरेबान में नथा ॾिसनि त असां पाण बहितर जेसि ताईं न थींदासीं तेसीं ताईं जेको आहे सो गवर्नमेंट कुझु बि नथी करे सघेव। हे पाण असीं जेकॾहिं ख़ुदि बहितर थींदासीं, अल्लाह जे नबीअ जो बि फ़रमानु आहे त असीं पाण खे सिधो कयूं, ॿिए ते आंगुर न खणूं। असां गवर्नमेंट मुलाज़िम पब्लिक सर्वेंट आहियूं, असां इन्हनि जे लाइ आहियूं, इहो कमु बि असां इन्हनि जे ई लाइ कयूंसि था। रोड रस्तो जेको आहे सो ख़ाली हूंदो, हिननि वटि बाज़ार शहर खां ग्राहक वेझो टाइम में पहुचंदा, जल्दी पहुचंदा, हू जल्दी पहुचंदा, हू पंहिंजे शहर में जल्दी सां पंहिंजो जेको आहे सो भाॼी फ्रूट खणी वेंदा। त इन्हनि जो ई फ़ाइदो आहे। माफिया राज जी टीम खे सब्जी मंडी में कवरेज लाइ काफ़ी मुज़ाहमत जो मुंहुं ॾिसणो पियो, छाकाणि त कब्ज़ा माफिया जा कुझु छाड़ता मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माफिया राज जी टीम जे मेंबरनि खे परेशान करे रहिया हुआ। जी नाज़रीन, हिन वक़्तु तव्हां ॾिसी सघो था पिया असां हिन टाइम सब्जी मंडी में ई मौजूदु आहियूं ऐं जे रोड ते हिन टाइम असां घुमूं था पिया उहो लॻभॻि 50 फुट चौड़ो रोड आहे हिन टाइम। पर हिननि जी माफिया जी बदमाशी तव्हां ॾिसो, 50 फुट चौड़ो रोड, हिन टाइम असांखे 6 फुट जॻह छा असां हिन पूरे रोड में मुश्किलनि सां घुमी सघूं था पिया। तव्हांजे पोयों ॾिसो था पिया हे विच रोड ते हे खुलियल जेको आहे त सरकारी रिट खे चैलेंज करण जी मिसाल आहे। हे विच रोड ते हिननि पंहिंजो सामान रखी करे बराबरि में गाॾियूं बीहाए करे हिननि रोड ब्लॉक करे छॾियो आहे। अहिड़े ई माफिया जे ख़िलाफ़ धरती टीवी जे प्रोग्राम माफिया राज जी टीम सां गॾु
मार्केट कमेटी जी टीम जेको आहे हिन टाइम ऑपरेशन करे रही आहे, हिन टाइम असां कार्रवाई करे रहिया आहियूं ऐं हिन टाइम ताईं जेको आहे त 20 खां वधीक जेको आहे त माण्हू हिननि गिरफ़्तार कया आहिनि ऐं तक़रीबन उन्हनि जो जेको दुकानदारनि जो जेको हीअं सामान पियो आहे रोड ते उहो हिननि जेको आहे ज़ब्त कयो आहे। साईं इहो ॿुधाइजो जेके तव्हां माण्हू गिरफ़्तार कया आहिनि उन्हनि जो छा थियो? उनखे असां लॉकअप कराईंदा आहियूं, कोन ते FIR कटराईंदा आहियूं, कंहिंखे वार्निंग बि ॾींदा आहियूं जो हिन जो कोई ज़मानती ईंदो आहे पोइ अगरि हिकु दफ़ा वार्निंग ॾेई करे नेक्स्ट टाइम अगरि हुनजो नालो एंट्री हूंदो त हुनजे ख़िलाफ़ु FIR कटाईंदा। ट्रेड यूनियन खां वठी तव्हांजी जेको बकुल तव्हांजे ट्रेड यूनियन खां वठी हिननि जी कार्रवाई हले थी पई, पर हिननि जी बदमाशी जी तव्हां इंतिहा ॾिसी सघो था पिया त हिन टाइम 50 फुट तक़रीबन चौड़ो रोड आहे ऐं हिन टाइम मुश्किलनि सां असां हिन रोड खां क्रॉस करे सघूं था पिया। ट्रेड यूनियन में तव्हांजो बाक़ाइदे मैसेज हिकिड़ो वियो हूंदो, तव्हां कार्रवाई कयो था पिया, मुसलसल 10 ॾींहंनि जी तव्हांजी कार्रवाई आहे। बाक़ाइदो रोड ख़ाली करायो आहे जो हिन महिल तव्हां पंधु हली सघो था, हे बिल्कुलु ब्लॉक करे वेठा। हिन महिल तव्हां ॾिसो पिया था की कल्ह असां हिननि खे चई विया आहियूं, वार्निंग ॾिनी आहे, वरी हुनजे बावजूद लॻाए वेठा आहिनि। अॼु जो असां हितो घुमिया आहियूं त हुनमें इहो आहे की हिननि खे सम्झो 5% हिननि खे साइड ते कयो आहे, वधीक न कयो अथऊं। जिते हिननि जी डेली कार्रवाई थींदी त ई एक्शन। नाज़रीन, प्रोग्राम में हिन टाइम वक़्तु थियो आहे जेको शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ तव्हांखे वधीक कार्रवाई ॾेखारींदासीं त जेको आहे असां गॾु मार्केट कमेटी जा जेके टीम आहे उहा हिन टाइम वधीक कहिड़ी कार्रवाई कंदा पिया ऐं दुकानदारनि जो बि असां कोशिशि कंदासीं, मुख़्तलिफ़ दुकानदार आहिनि उन्हनि खां मौक़े वठूं उन्हनि जो हिन बाबति छा चवणु आहे। मिलूं था ब्रेक खां पोइ। ऑपरेशन दौरान दुकाननि अॻियां नाजाइज़ कब्ज़ा करे संदल लॻाए वेठल वापारियुनि ई इन ॻाल्हि जो इंकशाफ़ कयो त हुननि सरकार पारां अलाट कयल दुकानदारनि खे लखें रुपया पगड़ी ॾेई पंहिंजो कारोबार शुरू कयो आहे। कार्रवाई करणी आहे त उन्हनि अलाटनि ख़िलाफ़ कई वञे। सर, हम ये बोलना चाहते हैं कि ये जो अड़ती है जिसका ये बहुत बड़ा बिल्डिंग है, तुम लेट कराओ इस बिल्डिंग की तरफ। हम हमारे से लेते पहला 10 लाख रुपए एडवांस, महीने का लेते हमारे से 1 लाख रुपए किराया। अच्छा, हाँ सर। कौन लेता है? ये जो बड़ा बिल्डिंग है तुम देखते ना, किसका बिल्डिंग है ये नाम लिखा हुआ नाजिम सलमान लिखा हुआ है, M ख्वाजा क्या लिखा हुआ है, ये तुम तेरा बिल्डिंग की तरफ कराओ ना। एक ले ली है, आप कैमरा में देख के बात करो, आप बहुत बड़ी रकम बता रहे हो, ये कौन ले रहा है? आप ये अड़ती लोग ले रहे, जिसका दुकान है मालिक है ना, पीछे दुकान है 12 फुट का दुकान है, उसका हमारे से 24 फुट का रोड का किराया। क्यों आप किराया दे रहे हो? गैर कानूनी किराया, गलती तो आपकी है ना, आप क्यों दे रही हो? सर, हम गरीब है, हम बोरी नहीं उठा सकते, हम मशहूरी करते, उधर से एक कट्टा लाते इधर रखते हैं रोड पे उसका सामने, उसका हम किराया देते हैं रोड का, ठीक है। और जब मार्केट कमेटी वाला आते तो वो हमारा माल उठाते, अड़ती से पूछना नहीं है, गरीब को उठा के लाकम में डालते, अड़ती घर में सोए हो क्यों? आपने मार्केट कमेटी से पूछा जब इधर लगाने से पहले आप आए हमारे पास? मेरी एक बात सुनो पहले। नहीं सर, नहीं। बात सुनो पूरी। तुमने पूछा मार्केट कमेटी में आके कि जी आपकी ये जगह है मार्केट कमेटी की, हम तो क्यों पूछा नहीं? आप गैर कानूनी, आप गलत देते हो, आप बोलते हो गरीब हो। नहीं लगा सकते हम, किसी का दुकान के सामने बगैर पूछे माल नहीं लगा सकते। मार्केट कमेटी से पूछा है, इनका ये कहना है। ये मार्केट कमेटी, ये गलती आपकी है। ये बात सुनो, हम गरीब लोगों को 3 दिन पहले बोलना चाहिए लाउड स्पीकर भी कि भाई तुम लोग रोडों पे माल नहीं लगा। तो सर बात सुनो ना सर, ये मार्केट कमेटी वालों को ये पता नहीं है कि ये पता नहीं है कि ये आड़ती ये बेचारे से कितना किराया लेते दुकान का। ये तो मतलब हम लोगों के साथ पहला तो कैसे देते, हम तो गरीब आदमी, हमारा तो कोई जायदाद नहीं है ना, हमारा 12 फुट का दुकान है, कम उसके माल लगा हुआ है सर। जो गरीबों का बात सुनना चाहते हैं वो कोई नहीं सुनते सर। ये बात अड़तियों से करना चाहिए, मार्केट कमेटी अड़तियों को बुलाना चाहिए कि भाई तुम रोडों का किराया लेते, ये क्यों लेते, ये नहीं लिया करो, ये पाबंदी है रोड के ऊपर, इतना रोड खाली होना चाहिए, ये तो हो नहीं सकते। अच्छा, मसला ये है कि क्योंकि आप जब रोड पे आप खड़े हो ना, तो रोड पे आप इलीगल खड़े हो, गैर कानूनी खड़े हो। गैर कानूनी ये मान रहे हो आप? बिल्कुल। अब गैर कानूनी आप हो तो जाहिर सी बात है ये सरकारी मुलाजिम में ये कार्रवाई करेंगे। बाकी रही बात अलाटी की, तो इनका यही कहना है, मैंने इनसे यही सवाल पूछा कि जिसको आपने अलाटमेंट करके दी है ये दुकान। जी सर, 12 फीट का दुकान अलाटमेंट करके दिया ना,
24 फुट रोड अलॉटमेंट करके तो नहीं दिया ना, 12 फीट दिया। हम देते 24 फुट रोड का किराया दे रही है, अड़तिया हमारे से लेते। इसको ये मार्केट कमेटी को पता होना चाहिए। अब नहीं दो किराया, उसे छोड़ जाओ। ये मार्केट कमेटी अभी से नहीं बना, उसे किराया नहीं दो, छोड़ जाओ। आपके कितने पैसे बचे? 22 साल मंडी का हो गया, 22 साल अभी मंडी का शुरू होने वाले 22 साल जब से मंडी आया हुआ है। बात सुनो, और हमारा भी 22 साल हम इधर मंडी में हम बचा था, अभी बड़ा हो गया सर। हम हमारे को हो गया दुकानदार जो मौक़िफ़ हुयो तो जेके दुकान अलॉट थियल है उन्हनि खे 10 लाख रुपए जो पगड़ी जे एवज़ जो हिननि खे ॾियनि था, ऐं लाख रुपए महीने जो उन्हनि खे किरायो ॾियनि था। हिननि जो इहो ई मुतालबो आहे त हिननि ख़िलाफ़ त कार्रवाई थिए थी पई, पर जंहिंखे मार्केट कमेटी जेको आहे त दुकान जंहिंखे ॾिना आहिनि उन्हनि ख़िलाफ़ बि कार्रवाई थियणु खपे। अॻिते हलूं था पिया त उते ॾिसूं त छा सूरत हाल आहे। हैरान कंदड़ ॻाल्हि इहा नज़र आई त सब्जी मंडी में हेतिरा कब्ज़ा कंहिं जी इजाज़त सां थिया। नाजायज़ लखें रुपया वठंदड़ अलाटनि ख़िलाफ़ कार्रवाई कॾहिं थींदी? यहाँ पे दो पहलू है मुझे तो देखने मिले। एक तो यहाँ पे बिल्कुल माफियाज हैं जो बिल्कुल कानून खिलाफ वर्जी करे, दूसरा यहाँ पे लोअर तबका है, गरीब तबका है, गरीब यहाँ पे हैं, दिहाड़ी वाले यहाँ पे 300-400 रुपये दिहाड़ी है उनकी, वो आधे घंटों के हिसाब से काम करते हैं। आप उनको भी पकड़ रहे हो, आप उनके सामान भी उठा रहे हो। इतना दिल, इतना टफ जिगर आपने कहाँ से लाया है? सही सच्ची बात है कि मार्केट कमेटी का जो ये मंडी प्रोजेक्ट है हमारा, ये प्रोजेक्ट हमारी महकमे का जान है। अगर ये चल रहा है तो हम चल रहे हैं। ये समझ लो हमें अपनी माँ की तरह अजीज़ है, और माँ की तरह अजीज़ है तो जो जिस आदमी को अपनी माँ से मोहब्बत होगा तो अपनी माँ के लिए जो है कुछ भी कर सकता है। सर आप इस वक्त टीम में हायर अथॉरिटी हैं, इस वक्त जो अलाटी हैं यहाँ पे, जिनको ये दुकान अलाट किए गए हैं, जो असल कानून की खिलाफ वर्जी कर रहे हैं, आप उनके खिलाफ क्यों कार्रवाई नहीं कर रही? ये बाहर जो है बेसिकली ये गरीब है ना, वो उस पर उसके खिलाफ डेली बेसिस पे ठीक कर रहे हैं आप, कानून के मुताबिक अच्छा हो रहा है, लेकिन जहाँ से ये जो जड़ है इसकी, जो माफियाज है, उनके खिलाफ कब कार्रवाई करेंगे आप? सर देखिए ना, हमने जो बंदे उठाए हैं किसी मेन रोड से नहीं उठाए, कोई बीच से नहीं उठाए, हमने तो जो दुकानों के सामने इंक्रोच करके ले रहे हैं। अब इनको हम ले जाएंगे, लाजिम बात है चौकी इंचार्ज में इनके स्टेटमेंट लेंगे तो ये कहेंगे हम किस जो है ट्रेडर्स को जो है पेमेंट कर रहे हैं, रेंट दे रहे हैं। अब वो ट्रेडर्स जो है हमारे फुटपाथ का जो रेंट ले रहे हैं तो लाजिम बात है उसके बाद जो है नेक्स्ट ऑप्शन तो हमारा यही होगा। जी नाज़रीन, अवां ॿुधो चीफ इंस्पेक्टर जी ॻाल्हियूं त जेके हिननि दुकानदारनि खे हिननि खयो आहे त इन्हनि खां ई असल माफ़िया जी पुछा गाछा थींदी। पोइ जेके अलाटीज़ आहिनि, जेके दुकानदार आहिनि, जेके असल जड़ आहे, महांगाई जी असल जड़ आहे, ऐं हितां जे कानून खे जेकी लताड़ करण जी असल जड़ आहे, हे पोइ जेको आहे उन ते ई पुॼंदासीं। अॻिते हलूं था पिया, मज़ीद ॾिसूं था पिया छा कार्रवाई कनि था पिया। सब्जी मंडी में कारोबार कंदड़ दुकानदारनि जा त ॿई हथ घी में हुआ, छाकाणि त उहे मार्केट कमेटी खे मसवाड़ जी मद में कुझु बि नथा ॾियनि, पर उन्हनि दुकाननि जे अॻियां लखें रुपया पगड़ी वठी वापारियुनि मां बि नाणो कमाए रहिया हुआ। जहिड़ी रीति कराची शहर अंदरि कब्ज़ा माफिया इंतहाई ताक़तवर बणियल आहे, साॻियो ई हाल एशिया जे सभिनी खां वॾी कराची सब्जी मंडी जो आहे। विख विख ते नाजायज़ कब्ज़नि सबबि वापारी तोड़े अवाम परेशान रहे थी। तव्हां छा चवण चाहींदा त हिते मतिलबु पूरी सब्जी मंडी में ई इहा माफिया लॻी पई आहे? वॾी माफिया ॾिसो त हिन में मालिक न आहे पाण, ठीकु आहे, लेकिन सामान रखी करे पाण गायब आहिनि, जबकि हिते माण्हू मौजूद आहिनि। मालिक असांखे ॾिसी हलियो वियो आहे या मालिक जी दुकान अंदरि आहे, हे सभु किराएदार वेठा आहिनि, 1-2-3 किराएदार आहिनि, 2-2 फुट जी जॻह किराए ते वठी करे विकिणनि पिया था, फुटपाथनि खे किराए ते था ॾियनि, जबकि हिननि जी दुकान अंदरि आहे। हाणे हिते मालिक न ईंदो, साम्हूं ईंदव बि न, मालिक बि न ईंदो, जंहिंजो सामान आहे पाण बि न ईंदो। हाणे जंहिंजो सामान पियो आहे लखे रुपए जो या हज़ारनि रुपए जो, लेकिन उहो साम्हूं तव्हांजे ॾिसो हिन मां पुछूं त कोई आहे चीज न आहे, तंहिंजो मतिलबु गैर कानूनी तौर ते वेठा आहिनि। अगर जेन्युइन हुजनि त साम्हूं अचनि। यानी इहो ॾिसी करे इंतिज़ामिया खे ॾिसी करे मालिक काॾे लिकी पियो या हलियो पियो आहे? मालिक सुबुह ईंदा आहिनि, ठीकु आहे, मालिक जो सिर्फ़ु अंदरि दुकानु आहे, बाक़ी सभु किराएदार आहिनि। किरायो वरी 2 फीट किरायो, वरी 2 फीट किरायो, कोई गोभी रखी वेठो आहे, कोई लौकी रखी वेठो आहे, कोई अलॻि अलॻि, लेकिन 3 किरायो वठी ॾे मालिक खे था ॾियनि। माफिया राज जी टीम जॾहिं कुझु सब्जियुनि जा अघु मालूम कया त 20 खां 30 रुपया सब्जियुनि जा अघु हुआ, जॾहिं त उहे साॻियूं सब्जियूं दुकाननि ते 80 खां 100 रुपया किलो अवाम में विकिरो थी रहियूं हुयूं। जंहिं मां इहो वाज़े थी रहियो आहे त सब्जियुनि जो हारपो कंदड़ हारनि खां सस्ते अघ ते सब्जियूं वठी महांगे अघ ते अवाम में विकिरो कयूं पयूं वञनि। मालूम थियो त
हिकु अहिड़ी माफ़िया बि आहे जेका इन विच में सरगर्म आहे। अहम मसइले ते ॻाल्हाइण लाइ हिकु दुकानदार वटि पहुतासीं। दुकानदार पंहिंजी कारोबारी ॿोली में ॿुधायो त महांगाई में माशाखोरनि जो अहम किरदार आहे। माशाखोरनि सबबु ग़रीब अवाम पीड़ा मां गुज़रे थी। सवाल इहो आहे त इन्हनि खे अहिड़े कारोबार करण जी इजाज़त कंहिं ॾिनी आहे? इन्हनि माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई केरु कंदो? जी नाज़रीन, ॾिसी सघो था पिया त हिन टाइम माफिया राज जी टीम सब्जी मंडी में मौजूद है। जी भणुक हर दुकानदार के पहुंची चुकी है। तो हे रोड ते तुम ॾिसी सघो था पिया, मुंहिंजो कैमरामैन अगर तव्हांखे ॾेखारे त हे जेको आहे त सब्जी मंडी जो मुख्य रोड आहे, जितो वॾा ट्रालर वॾियूं गाॾियूं तो क्रॉस थींदियूं आहिनि, उते जेको आहे हे पंहिंजो बीठियूं आहिनि। असां सां गॾु हिते दुकानदार मौजूद है, उनसां कोशिशि कंदासीं उनजो मौक़िफ़ वठूं त इन्हनि छा मौक़िफ़ आहे। अस्सलाम वालेकुम, क्या नाम है आपका? असमत नाम है जी। असमत साहब, ये किसकी इजाज़त से आपने रोड पे माल रखा हुआ है? ये इजाज़त से नहीं, ये पूरा मंडी में आप सुबह आएंगे, ये तो रात में आती है, सुबह आप आएंगे इधर रेडी इतना लगे होते हैं, कोई गाड़ी ही नहीं गुजरता है। ये भी गैर कानूनी है, इनको सही है, ये भी सही है अपनी जगह पे। आपकी दुकान में इतनी जगह खाली, अगर आप चाहें तो ये सारी अंदर, ये मशहूर का माल है ना, ये मशहूर अलग होते हैं, वो रखते हैं। ये अभी तो नीलाम है ना, ये अभी उठ रही है। कितने में नीलाम किया ये? आज गोभी का क्या रेट निकला आपका? आज गोभी निकला है 440 रुपये। 440 रुपए का। हाँ। कितने किलो का कट्टा है ये? 1 किलो आता है, 30 किलो का आता है। 30 किलो का आता है। 1 जी हाँ। किलो कितने में आपने निकाला? 1 किलो कितने में पड़ेगा यहाँ से मंडी का? तकरीबन 15 रुपये 20 रुपये का पड़ता है। 15 रुपये किलो पड़ेगा किलो गोभी। अच्छा, उसके बाद ये आपने दिया जो है वो माशाखोर को दिया है? जी हाँ, मशहूर को दिया। माशाखोर फिर माशाखोर से फिर शहर वाला लेकर जाएगा ये? शहर वाले ले जाते हैं ना। यही जो है ना, शहर के लोगों को सब्जी महंगा मिलने का सबब जो है वो असल ये है कि ये आड़ती जो जितने भी हैं हजरात, इनको मार्केट कमेटी ने जो दुकान अलाट करके दिया है कि वो बिजनेस करें, वो खुद जो शहर के लोग यहाँ से सब्जी लेकर जाएं तो उनको सहूलत हो, सस्ती सब्जी मिले। वो सस्ती सब्जी ना मिलने का सबब यह है कि इसमें माशाखोर जो है वो इसमें मेन किरदार है। नाज़रीन, अॼो के प्रोग्राम माफिया राज में एक तमाम अहम शइ तव्हांजे साम्हूं असां ज़ाहिर करण वारा आहियूं। पूरी अवाम, पूरी क़ौम इहो सवाल थी पुछा करे त जेको आहे त हिन हुकूमत जे अचण खां पोइ मुल्क में महांगाई थी वई आहे। महांगाई जो हिकिड़ो वॾो सबबु अॼु तव्हांजे साम्हूं असां आंदो आहियूं। त जेके हितों जा जी असां सां दुकानदार मौजूदु आहे, ये पुछा जी। ये असल में जो है ना, अब मसला हमारा ये है ना, जिसका जो काम होता है वो उसी पे नहीं बोलता है। अब जाके टीवी पे आप देखो ना, शेख रशीद को बिठाया होता है, उसको क्या पता हो इधर क्या बिकता है। सबब ये है जो हुकूमत जो है ना, ये रिलीफ नहीं देते। अभी आपने खाली ये पूछा कितने का इसका, ये तो पूछ इस पर खर्चा कितना आता है, ये खाद कितने का होता है, इसका बीज अभी कितने तक चला गया ना, ये बाहर से जो एक्सपोर्ट होता है ना, एक्सपोर्ट इसके ऊपर अभी टैक्स कितना चला गया ना, अब ये भी तो है ना, अभी इसमें भी जिम्मेदार जो है ना, इसमें नुकसान ही है। आप खुद हिसाब लगाओ, इसका 150 रुपये इसका किराया। मेरा एक सिंपल आपसे सवाल है, बिल्कुल सादा सा सवाल है, मासूमाना सवाल है, मैं ज़रूर उसका जवाब से चाहूँगा। ये जो गोभी आपने 15 रुपए किलो बेच रहे हैं आपको कितने में पड़ी? हमें पड़ता नहीं है ये। ईमानदारी आप जवाब देना, आपको फी किलो आपके घर में कितने आई है? ये देखो ना, आप मीडिया वाले इस तरह सवाल करते हो, आपको कितने का पड़ा है, आपको इस चीज़ का उसूल का नहीं पता। पहले इसके उसूल को समझा करे। इसका उसूल मैंने पहले ही बोला, मेरा एक मासूमाना सवाल है, आपको ये गोभी कितने किलो आई? मुझे वो सिर्फ रकम बता। मैं भी आपको मासूमाना जवाब दे, आप समझने की कोशिश करो, आप समझते नहीं है बात को, आप समझा करो। ये जो बाहर से माल आता है ना, ये जिम्मेदार का माल होता है, ये इधर आता है मार्केट के हिसाब से बिकता है। अब एक चीज़ कम होगा, अब बलूचिस्तान में जो है सारे नुकसान है बलूचिस्तान को। मैं आपसे सिर्फ एक रेट लेना चाह रहा हूँ, मुझे ये सारा तरीका बताएं। आपको कितने किलो पड़ रही है, मुझे ये किलो बता दें। मैं उसका सबब आपको बता रहा हूँ ना, हम कमीशन एजेंट हैं, हम उधर से वो माल बेचते हैं ना, ये बाज़ार खुद उठता है। मैं आपको बोला, आप समझने की कोशिश करो। एक चीज़ जब कम आती है ना, एक चीज़ जब अब पहले टमाटर कितने का था, 2000 का पेटी था, अभी इसके जो है ना पैदावार बढ़ गई, अभी ये सस्ता हो गया। अब जो है ना, ये नीलाम खुद देते हैं, ये नीलाम बाज़ार खुद उठता है। इसमें ना उस आड़ती का वो होता है ना, मशहूर को उसमें होता है। जब आपका माल कम है, लाजमी बात है वो महंगा बिकेगा। अच्छा, ये जो बीच में 3-4 माशाखोर आ रहे हैं ना, तो जाहिर सी बात है रेट बढ़ रहा है। मैं आपसे फिर यही सवाल कर रहा हूँ, माशाखोर को ये 15 रुपये में पड़ रही है, तो शहर में कितने किलो? तो शहर में आप खुद हुकूमत है, अपनी मार्केट कमेटियाँ है, अपनी कमेटियाँ बहाल करे, कमिश्नर है, कमिश्नर अपने दाम लगाए। जी नाज़रीन, हिन टाइम वॾे क़िस्म जी जेको माफ़िया हिन टाइम सरगर्म थी रही है। हिन टाइम अहम सवालनि जा जवाब जेको हिन टाइम असांखे मिली रहिया आहिनि त आख़िर मुल्क में एतिरी महांगाई छो थी वई आहे, ग़रीब हिन टाइम छो परेशान आहे। हुकूमत जी जेको आहे त पॉलिसियुनि ते सबबु त आहे ई आहे, पर उन सां गॾोगॾु जेके लोकल दुकानदार आहिनि, जेके आम जेके दुकानदार आहिनि, तव्हां ॾिसी सघो था हिन टाइम असीं सब्जी मंडी में मौजूद आहियूं। 15 रुपये किलो गोभी, वो भी पंहिंजे वाद सां ॿुधाए थो पियो, ज़रूरु इनखां घटि हूंदी। तो बहरहाल 15 रुपये सां बि असां जेकर हिसाब हणूं
त हिन टाइम मार्केट में जेको आहे गोभी जो रेट 80 रुपए किलो हले थो पियो, 70 रुपए किलो हले थो पियो। ऐं तव्हां ॾिसी सघो था पिया हिन टाइम गोभी पंहिंजे अघ खां मार्केट में चऊं ते वधीक महांगी विकिणिजे थी पई, जंहिंजो सबबु इहो आहे जेके विच में एक्स्ट्रा माण्हू आहिनि जेके कमीशन खोर जंहिंखे असां चईंदा आहियूं, उहे माशाखोर आहे, हिननि जो लफ़्ज़ आहे माशाखोर। त उहे जेके विच में 3-4 अची था वञनि त ज़ाहिर ॻाल्हि आहे 15 रुपए में उन्हनि खे नो, उहो वरी ॿिए खे 25 रुपए में ॾींदो, 25 वारो 40 रुपए में विकिणंदो, जंहिंजे वजह खां आवाम ताईं इहा शइ पहुचंदी आवाम ताईं 70 या 80 रुपए में थी वञे। हुकूमत खे करणु ईअं खपे कुझु अहिड़ियूं कमेटियूं ठाहे जेके डायरेक्ट सब्ज़ी मंडी मां माल आम आवाम जी पहुच में आम दुकाननि ते जेकर उहो सस्तो ॾियनि त दुकानदार बि कंहिं हद ताईं पंहिंजे जेको आहे त हक़ थियनि। अगरि उन्हनि खे वाक़ई सस्तो माल मिलंदो त हिकिड़ो नंढो मुनाफ़ो रखी विकिणी सघंदा पिया। सभई दुकानदार ख़राब बि नथा थी सघनि। हलूं था पिया अॻिते सब्ज़ी मंडी में हिन टाइम असीं मौजूदु आहियूं, हलूं था पिया अॻिते उते छा सूरत हाल आहे। प्रोग्राम दौरान इहा भरपूर कोशिश कई त वध खां वधि दुकानदारनि जो मौक़िफ़ वठूं, पर घणा दुकानदार कैमरा खे ॾिसी पंहिंजा कारोबार छॾे खिसकी निकिरी विया हुआ। क्या नाम है आपका? अहमद। किसकी इजाज़त से आपने रोड पे रखा है? ये जगह नहीं थी अंदर, अभी जगह बनाई है, अभी अंदर कर रहे हैं हम लोग। आपके दुकान में जगह भी नहीं है तो फिर आप क्या करेंगे? माल ज़्यादा आया होता है, जिम्मेदारी माल हमारा आता है, माल ज़्यादा आया होता है तो अभी अंदर कर रहे हैं माल। दुकान कहाँ है आपका? दुकान क्या है तुम्हारा, मुझे बताओ ना। कितना किराया देते हो दुकान? जी 15,500। किसको देते हो? किसको देते हो? मालिक को। मालिक यहाँ? मालिक सुबह आएगा वो। कल भी उसको मैंने बोला था यार तंग करे लोगों को। ये प्रॉपर्टी किसकी पता है आपको? किसकी है प्रॉपर्टी? ये पता नहीं सर जी। मार्केट कमेटी की प्रॉपर्टी है। आप मार्केट कमेटी को पैसे देते हो? मार्केट कमेटी जे ऑफिसरनि कानून जी भनकड़ी कंदड़ सवे माण्हुनि खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो ऐं हज़ारें किलो सब्जियूं जेके रोड ते रखियूं वयूं हुयूं उन्हनि खे ज़ब्त करे छॾियो। नाज़रीन, हिन वक़्तु असां जेको आहे पुलिस चौकी में मौजूदु आहियूं। जेके माण्हू हिननि खयां आहिनि लॉकअप कया आहिनि, अंदरि अव्हांखे असां उन्हनि खे ॾेखारींदासीं ऐं उन्हनि सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त उन्हनि जो चवणु छा आहे इन बारे में। तव्हांखे लॻे थो तव्हां ग़लति कमु कयो आहे? मूंखे इहो ॿुधायो। तव्हांजी ॻाल्हि सही आहे, असां ग़लति कमु कयो आहे। माल लॻल हो, असां खयूं पिए, दुकान ख़ाली हो, दुकान में लॻाईंदा आहियूं, हुते मज़दूर। डेली मतिलबु हिते इहा कार्रवाई थिए पई, डेली हे तव्हांखे वार्निंग ॾियनि पिया, तव्हां अमल छो न पिया कयो? असां अमल कयो, मगर ॻाल्हि आहे त दुकान ते मज़दूर जो आहे न वो माल लाए वियो। आप किस केस में अंदर आए? क्या हुआ था, क्या किया है आप? मजदा गाड़ी हम देवा रहे जी जी गो घाटी में बैठी ना होता पहुँची आए। हम अपना ग्राहक थे, माल ले रहे थे, उन्होंने उठा के हमें गाड़ी में इधर ले आए। कहते चलो सब्जी लेने आए थे आप? सब्जी लेने आए थे। ठेला लगाते हैं, कोई शॉप है आपके? कि हमारी अपनी शॉप है, माल लेने आया था, उससे मैं माल रोज़ उठाता हूँ, वहीं ठहरे हुए थे साहब, हमें इधर ले आए। फिर आपको क्यों पकड़ा है? इन्होंने पकड़ के यहाँ ले आया। वो एक बता था, मैंने वो अपनी सब्जी ले रहा था, वो कह रहे थे चलो तुम यहाँ दुकान के मालिक। हमने कहा ये हमारी दुकान नहीं है, वो मालिक और है। डेली क्या कमाते हैं आप? कितनी मतलब कमाई होती है? कभी 1000 कभी 800। छोटी सी दुकान, हम वो भी हम अंदर लगाते हैं, उसका रोज़ का डेली का किराया देते हैं। आप कैसे मतलब किस केस में आप इधर बैठे हुए हैं, क्या किया? सेठ चले गए थे माल लेने, उनका माल आया तो मैं खड़ा हुआ था, मेरे को लेके आए और रोड पे माल उतरा हुआ था। तव्हां जेकी कार्रवाई कई आहे, काफ़ी ॾींहंनि खां तव्हां चओ था असां कार्रवाई कयूं पिया, अॼु सिर्फ़ु इहे लॉकअप में आया आहिनि, इन खां पहिरियां तव्हां इन्हनि ते अहिड़ी कार्रवाई छो न कई? असां कार्रवाई कंदा था अचूं मुसलसल, लेकिन छा आहे कि असां इन्हनि खे ग़रीब थी करे SOPs जे करे हिन महिल थोरो करोना जे करे हिननि ते थोरी सी रिआयत हुई, लेकिन हाणे वापसी हिननि ते मतिलबु एक्शन कयो आहे असां। इंशाल्लाह काफ़ी बहितर थी वियो आहे। हाणे रोड वोड बि तव्हां ॾिठा आहिनि, तव्हां बि हलिया आहो,
त हाणे काफ़ी बहितर थी आहे। पुलिस जो बि कोऑपरेट असां साण आहे। चेयरमैन साहब जी असांखे फुल प्रेशर आहे ऐं उन्हनि जी ताउन सां आसिफ साहब जे ताउन सां बाक़ाइदा असां कमु कयूं पिया था। सब्जी मंडी में कुछ सुठा दुकानदार भी असांखे मिलिया जेके ताज़ियूं ऐं सस्तियूं सब्जियूं विकिरो करे रहिया हुआ। उन्हनि दुकानदारनि प्रोग्राम माफिया राज जी टीम जूं कार्रवाइयूं ॾिसी ख़ुशी जो इज़हार कंदे ॿुधायो त धरती टीवी जे प्रोग्राम माफिया राज जी टीम जे कम सबब सब्जी मंडी जा रोड रस्ता कुशादा थी विया आहिनि ऐं आवाम सुकून से खरीदारी करे रही है। अच्छा, ये जो मार्केट कमेटी वाले आ रहे हैं, ये जो कार्रवाइयाँ कर रहे हैं, सामान उठा रहे हैं, क्या कहना चाहेंगे इसके बारे में? बहुत अच्छी बात है, बहुत अच्छी बात है। ये रोड में से जो माल हटा रहे हैं रोड की सेफ्टी के लिए, ये बिल्कुल दुकानों के अंदर माल लगना चाहिए। आप मुतमिन हैं इस कार्रवाई से? जी जी जी। क्या कहना चाहेंगे आप मजीद ये जो माफियाज जो रोडों पे सामान रख रहे हैं, क्यों रख रहे हैं? आप भी एक दुकानदार हो, हम बाकी दुकानदारों से भी हो क्या है, क्या कहना चाहेंगे? रोडों में ये सामान लगा रहे हैं, ये गलत कर रहे हैं। लोग जो मालिक हैं, जो किराया दे रहे हैं, उनको कोई फ़ायदा नहीं है। ये जगह जगह जी नाज़रीन, वहाँ जो दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधो था पिया। कुछ दुकानदार अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजे इन कमनि जी, जेके ॿिया उन्हनि जा दुकानदार आहिनि, उन्हनि जे कमनि जी मज़म्मत बि कनि था पिया त वाक़ई हो इलीगल कमु आहे, ग़लति कमु कनि था पिया। वाक़ई दुकाननि ते पंहिंजो हिननि खे माल न रखणु खपे। पर इन सां गॾोगॾु हिकिड़ी शइ ज़रूर थी आहे, असां सां हिते जेकी बि आवाम मिले थी पई, उहा हिन माफिया राज जी कार्रवाई खां इंतिहाई ख़ुशि आहे। उन्हनि जो चवणु आहे त माफिया राज जी टीम जे अचण खां पोइ सब्ज़ी मंडी जा रोड कुशादा थी विया आहिनि। हिते बाक़ाइदे ट्रक क्रॉस थी वञे, घुमण में कंहिं बि आवाम खे तकलीफ़ नथी थिए। स्पेशली जेके वापारी आहिनि, जेके दुकानदार आहिनि, जेके सब्ज़ी वठणु अचनि था पिया, उहे काफ़ी धरती टीवी जे प्रोग्राम माफिया राज जी कार्रवाई खां पोइ तमामु ख़ुशि आहिनि ऐं तमामु ख़ुशी जो इज़हार कनि था पिया हिन टाइम त ताकी हिननि जी इहा मुतालबो आहे त अहिड़ी कार्रवाई जो रोज़ थियनि ताकी आवाम हिते सुख जो साह खणी सघे। नाज़रीन, असां मौजूदु हुआसीं एशिया जी सभ खां वॾी सब्ज़ी मंडी में। हिते जेके मौजूदु हद दख़लियूं हुयूं, इंक्रोचमेंट थी रही हुई। अवां पाण ॾिठो त हिते दुकाननि खां ॿाहिरि सब्ज़ी रखी वियूं हुयूं ऐं दुकानदार उन्हनि खे किराए ते ॾिना हुया ऐं डबल मतिलबु उहे जेको आहे हिते कमाइण जे ख़ातिर जेको आहे रोड ब्लॉक करे वेठा आहिनि। ऐं जेके उते इंतिज़ामिया आहे उतां जी, उन्हनि सां गॾु असां इहा कार्रवाई कईसीं। प्रोग्राम माफिया राज जेको आहे असां कार्रवाई कईसीं त उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त हिते जेको आहे असां हद दख़लियूं न कयूं, असां हिते जेको आहे पंहिंजी दुकानूं आहिनि, पोइ बि उहे मञण लाइ तयारु न हुया। मतिलबु माफिया एतिरी त मज़बूत थी चुकी आहे जो कानून जी रिट खे बि जेकी आहे उहा चैलेंज पई करे। तव्हांजो चवणु छा आहे? जी नाज़रीन, बिल्कुलु जेको आहे हिन टाइम असीं मौजूदु आहियूं कराची सब्ज़ी मंडी में। अवामी शिकायतनि ते प्रोग्राम माफिया राज जी टीम मार्केट कमेटी जी टीम सां गॾिजी जेको आहे असां हिते कार्रवाई कईसीं। अवामी शिकायत हिते बेइंतिहा वधी वयूं। जेकी कब्ज़ा माफिया आहे, उहे जेके आम शहरी आहिनि, जेके आम दुकानदार आहिनि, हिते अची करे आम वाहपे जूं शयूं, सब्ज़ी, फ्रूट वग़ैरह हितो वठी करे जेके आम आवाम ताईं पहुचाइनि था पिया, उहे तमामु अज़ाब में मुब्तला हुया। 12 दफ़ा शिकायतनि खां पोइ माफिया राज जी टीम जेको आहे कार्रवाई कई। असां कोशिशि इहा कईसीं तव्हांखे सब्ज़ी मंडी में मौजूदु हर पहलू तव्हांखे ॾेखारियूं। असां तव्हांखे कब्ज़ा माफिया ॾेखारियोसीं, जेके दुकान जेके अलॉटमेंट थियल आहे उहो दुकान वरी 3 ॿियनि खे किराए ते ॾिए थो, असां तव्हांखे उहो बि ॾेखारियोसीं। असां तव्हांखे इहा बि शइ ॾेखारीसीं जेके ॾियारीदार मज़दूर तबिको आहे, उहो कहिड़ी रीत पंहिंजे मालिकनि खे बचाइण लाइ हिन टाइम लाकअप में मौजूदु आहिनि, पर पंहिंजे मालिकनि जे ख़िलाफ़ु कुझु बि नथा ॻाल्हाइनि। असां सां गॾु जेको आहे मार्केट कमेटी जी टीम, उन्हनि जा चीफ इंस्पेक्टर जेको आहे त मुबारक रहमानी साहब मौजूदु हुआ ऐं उन सां गॾु रजब सूमरो ऐं तूफ़िल शेख साहब मौजूदु हुआ ऐं मिली करे असां उहा कार्रवाई कईसीं। अॻिले हफ़्ते हिकिड़े नए इशू सां गॾु अवां ॾाढो साम्हूं ईंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान राजा असगर ऐं सीरत आसफ बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।